रस जी संगत खे लतीफ़ साईं जी महफ़िल में मलिका छो त असीं जे जहान में रहूं था उन में आहिनि को ॻाल्हियूं घर में वञूं था उते ॻाल्हियूं ऑफिस में वञूं था उते ॻाल्हियूं गाॾी में वियो उते ॻाल्हियूं होटल ते वियो ॻाल्हियूं ॻाल्हियूं ॼण माण्हू ॻाल्हाइण में ॻाल्हियूं फाथो पियो आहे का ॻाल्हि खे सम्झ में कोन थी अचे हर को माण्हू ॼण परेशान लॻो पियो आहे छो परेशानी जो जेको आलम आहे पाण अॼु पढ़ंदासीं ससी जी कहाणी छो जो पाण जेको सिलसिलो शुरू कयो आहे त हितां हुतां जो पाण पढ़ूं था त उहो मज़ो नथो अचे ऐं लतीफ़ साईं वारे जेका ससी जी कहाणी ॿुधाई आहे उनजो वरी पंहिंजो अंदाज़ पंहिंजो आहे उनजो ऐं उनमें कीअं जेको आहे वरी पंहिंजो पाण खे पोखे थो ऐं कीअं वरी पंहिंजो जेको फ़िक्रु आहे पंहिंजो जेको फ़िलसफ़ो आहे उहो कीअं जेको आहे असांखे ॾिए थो इहो त लतीफ़ साईं जो कमाल आहे सो अची वई ॻाल्हि अची वई त हींअर हर को माण्हू ॾाढो मुंदो पियो आहे माना हर माण्हू वटि सुवाल जो भरियो आहे जेको चइबो हो ॾाढो भॼे उहो ॾाढो भॼे ॼण जवाबु किथां मिले कोन ज़िंदगी में कॾहिं कॾहिं माण्हू मुंझी माण्हू पवंदो आहे करे माण्हू रस्तो कोन लभंदो आहे परेशान थी पवंदो आहे का ॻाल्हि सम्झ में कोन हूंदी आहे रस्तो कोन निकिरंदो पर इन कंडीशन खे इन कैफ़ियत खे लतीफ़ साईं कीअं थो ॿुधाए त को ॼाणा को थियो को ॼाणा को थियो केॾांहुं थी वञा हथ करायूं आङिरियूं मोड़ियो सभु भञा हाणे इहा कैफ़ियत कॾहिं थींदी आहे जॾहिं माण्हू मऊ मरी वञे हलियो या अबो अमा मरी वञे या औलाद हलियो वञे त माण्हू इमोशनल थी वेंदो आहे माण्हू जज़्बाती थी वेंदो आहे को ॼाणा को थियो केॾांहुं थी वञा हथ करायूं आङिरियूं मोड़ियो सभु भञा छो ॾाढो ख़ुदकशी जो सबबु हूंदो न या जो भितरी खे टकु हणण जो छा मतिलबु आहे हा माना ही सची जी ॿुधाए त मुंहिंजी हालति इहा थी आहे केरु मूंसां हलण जे लाइ तयारु कोन्हे को ॾस नथो ॾिए बाबा ही जंहिंखां पुछां थी ॾूंगर ॾना नूण मूं पारखो पुछां ॾूंगरनि खां पुछियोसीं ॾननि खां पुछियोसीं नूणनि खां पुछियोसीं सभिनी जवाबु ॾिनो सभई ॾिनल हुआ तुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे का पुनो हाणे केतिरो बादशाही खणी विया इहो त हाणे तोखे मिलंदो अजाई माई तूं चरी थी पई अजाई ॻाल्हि कीअं निकिती कीअं हीअ ख़तरनाक दुनिया आहे ख़तरनाक सफ़र आहे इन में अकेलो माण्हू थोरी निकिरंदो आहे हुन में माण्हू साथ संभालींदो दोस्त मिट माइट यार सभई जेको आहे माण्हू सां गॾिजी हलंदा ईअं हा ईअं तूं अकेली तूं निकिरी पई ईअं चई माना हाणे पुछे पई सभिनी खां पुछे पई बादशाहनि खां पुछे पई मिडिल क्लास जे माण्हुनि खां पुछे पई ऐं आम माण्हुनि खां पुछे पई उन्हनि खां अचो भली करे असीं रहंदा आहियूं तव्हांजे इंतज़ार में को ॼाणा को थियो केॾांहुं थी वञा हथ करायूं आङिरियूं मोड़ियो सभु भञा चए ॿियनि घर घञा मुहारियो हो त विञायो चए ॿियनि जा घर जेके आहिनि से ख़ुशहाल ऐं आबाद ऐं असां जेको आहे पंहिंजो होत बि विञाए छॾियो हाणे इहो सिलसिलो आहे ससी जी कहाणी जेका लतीफ़ साईं खां जेको आहे असां पुछंदासीं ऐं उन ज़माने तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हांजी महिरबानी ऐं जेके बि दोस्त लतीफ़ साईं जे मजलिस में आया आहिनि उन्हनि खे वरी दरख़्वास्त आहिनि पंहिंजे यारनि दोस्तनि खे ॿुधाइनि उहे बि अचनि ऐं इहो चैनल आहे तव्हांजो इनखे सब्सक्राइब कनि त जीअं असांजी पंहिंजूं शयूं तव्हां ते पहुचाए सघूं महिरबानी सुभाणे वरी जेको आहे इहो ई सिलसिलो ससी जी कहाणी इन सां तव्हां सां गॾिबासीं महिरबानी तव्हांजी